तू सौराब जे रवैये खां परेशान हो, पंहिंजा सभई कॉन्टेक्ट्स उन जे लाइ इस्तेमाल कंदो हो। उन सां गॾु कमु करण में तुंहिंजो साह मुझंदो हो। तू उन खां जान छॾाइण पियो चाहे, तो वटि को रस्तो कोन हुयो, तोखे का सपोर्ट कोन हुयो। पर जीअं ई तोखे सपोर्ट मिली, तोखे रस्तो मिलियो, तू पहिरें ई धक में उन खां जान छॾाइण चाही। ईअं न? इस मिस्टर जमाल समझ छोलियुनि खे ये पाण सां जुड़ियल अचनि थियूं ऐं वरी मोटी थियूं ऐं असां क्राइम जी दुनिया में बि ईअं ई जुड़ियल आहियूं, पर अलॻि अलॻि हिसे। असांखे हिकु जेतिरी ज़मीन थी मिले जिते असां पाण खे खोले था रखूं। सो ज़मीन मिली वई आहे, हाणे असां पाण खे खोले साम्हूं आणूं। हिन वक़्तु सौराब मुल्क खां ॿाहिरि वञी चुको आहे। हुनजो मैनेजर सतार पावर ऑफ अटर्नी वसीले हुनजे पूरे बिज़नेस ते कंट्रोल करे चुको आहे। तोखे इहा ॻाल्हि ख़बर आहे? जमाल साहब, ही ख़बर मुंहिंजे करे कम जी आहे, पर मुंहिंजी दुनिया त अलॻि आहे। इहो बिज़नेस त मां बि कॾहिं न सम्झी सघियोसि, पर हा, सौराब सां कॾहिं बि मां धोखेबाज़ी न कई आहे। हिन वक़्तु सौराब जो समूरो बिज़नेस तूं ऐं हुनजे मैनेजर सतार पंहिंजे कब्ज़े में करे वरितो आहे। माफ़ कजो, ही त मुंहिंजो पंहिंजो बिज़नेस हुयो, बाक़ी सौराब त पंहिंजे सियासी बुनियादनि ते मूंसां गॾु बीठो। कमु त समूरो मुंहिंजो हुयो, कॉन्टेक्ट समूरा मुंहिंजा हुया ऐं रस्तो बि मुंहिंजो ई जुड़ियल हुयो। जॾहिं इहो समूरो बिज़नेस तुंहिंजो हुयो त कानून जी नज़र में सौराब ॾोहारी छो थियो? तो अहिड़ी चाल छो हली सुल्तान? मां सम्झुसि कोन। तोखे सम्झाइण जे लाइ मां तो वटि हिते आयो आहियां सुल्तान। ॾिस जमाल साहब, मां तव्हांजी रिस्पेक्ट कयां थो पियो, पर हिन जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त मां तव्हांजी फोर्स को टिॼां थो पियो। तव्हां मुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघो। तुंहिंजी इहा ई ग़लतफ़हमी आहे सुल्तान। तूं तमामु जल्दी विसारे वेही रहंदो आहीं त तुंहिंजे पेरनि में कानून जूं ज़ंजीरूं बि आहिनि। तोखे सिर्फ़ु ओतिरे ई हलण जी इजाज़त आहे जेतिरो असां चाहियूं। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे एसएसपी जमाल। तूं हिन वक़्तु मुंहिंजे रहम करम ते बीठल आहीं। हिन पूरे एरिए में 200-300 माण्हू पकड़ियल आहिनि। सिर्फ़ु हिकिड़े इशारे जी देरि आहे। तुंहिंजे इन 300 माण्हुनि खे मां सुञाणियां ऐं उन्हनि जे क़ाबिलियत जी बि ख़बर अथमि। मां हिकु मुकमल फोर्स आहियां जंहिंखे हज़ारे हथ आहिनि, हज़ारे हथियार आहिनि, जंहिंजी सट सहण तुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। अॼु मां तुंहिंजी हिन पयल ज़ंजीरनि खे तोड़ण जो ऐलान थो कयां ऐं तोखे मां मुकमल छूट थो ॾियां। जेको मुंहिंजो बिगाड़े सघे बिगाड़जांइ। मूंखे तोखां इहो ई ॿुधणो हो सुल्तान, छो जो मुंहिंजी टीम पहिरें ॾींहं खां तुंहिंजे हर कम ते नज़र रखी ऐं रिपोर्ट कई आहे। तूं बुनियादी तौर ते हिकु कमज़र्फ़ इंसान आहीं ऐं कमज़र्फ़ इंसान खे कीअं सोघो कबो आहे इहो मां तोखे हाणे ॿुधाईंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।